आगाह कयो खे अहम ख़बर है। अहमदपुर में नारी से जिनसी ज़्यादती वारे मामले में पुलिस 3 जवाबदारन खिलाफ केस दाखिल करे वरतो है। अपडेट कंदालू। अहम ख़बर है, अहमदपुर में नारी से जिनसी ज़्यादती वारो मामलो पेश आयो हो। कल पुलिस 3 जवाबदारन खिलाफ केस दाखिल करे वरतो है, जैसे मुख्य जवाबदार के गिरफ्तार किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, अहमदपुर में नारी से जिनसी ज़्यादती वारे मामले बाबत पुलिस 3 जवाबदारन खिलाफ केस दाखिल करे वरतो है, जैसे पुलिस मुख्य जवाबदार के गिरफ्तार करे वरतो है। तफ़सील वठंदासीं अहमदपुर में अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि? ॿ ॾींहं अॻु जेको आहे सो त अहमदपुर नौजवान नारीअ सां जिन्सी ज़्यादती वारे मामले जो 3 जवाबदार मथां अहमदपुर थाणे ते केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें मुख्य जवाबदार साबिन मित्रो जेको उहो पहिरियां ई गिरफ़्तार थियल हो। नारीअ जे पीउ रज़ामंद मरीअ जे फरियाद ते 3 जवाबदार साबिन मित्रो ऐं 12 सुञातल जवाबदार मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।